जय साईं पुरसाराम साहिब। अवां साध संगत के ॿुधाईंदे तमाम घणी खुशी थी रही है कि सतगुरु साईं पुरसाराम साहिब जिन जो 191वो जन्म उत्सव वॾे धाम धूम सां हिंद ऐं सिंध में मल्हायो वेंदो। हिते जयपुर में 8 मार्च जुमे जे ॾींहुं सतगुरु स्वामी पुरसाराम साहिब पार्क जवाहर नगर में इहो कार्यक्रम आयोजित कयो वेंदो। इहो कार्यक्रम हिते 2001 खां लगातार आयोजित थिए पियो। इहो इन जो 24हों साल आहे। सतगुरु स्वामी पुरसाराम साहिब जे जन्म जी कथा तमामु अनोखी आहे। सतगुरु साईं पुरसाराम साहिब जो जन्म 26 मांग संवत 1889 विक्रम संवत 1889 बुधवार जे ॾींहुं सिंध जे हथुंगे ॻोठ में थियो। चवंदा आहिनि साईं पुरसाराम साहिब जिन जा जनम सां ई कन टोपियल हुआ। 36 महीना माता जे गर्भ में साईं जिन जोग पचायो ऐं हिन दौरान माता खे का बि तकलीफ़ कोन थी। हिन भेरे इहो शुभ ॾींहुं जी शुरूआत सुबुह जो 10 बजे हिते साईं जे ध्वजावंदन ध्वजारोहण सां गॾु थींदी। तंहिंखां पोइ ॿिपारनि जो 2 लॻे खां कलश यात्रा शोभा यात्रा विशाल शोभा यात्रा जो आयोजन कयो वियो आहे, जंहिंमें हाथी घोड़ा ऊठ बगियूं ऐं माताऊं सिर ते मंगल कलश रखी करे हलनि, मंगल गान ॻाईंदियूं हलंदियूं। इहा यात्रा स्वामी पुरसाराम साहिब पार्क ते पूरी थींदी। तंहिंखां पोइ शाम जो 5 खां 7:30 बजे ताईं कटनी जी बालक मंडली जेका भारत भर में मशहूर आहे, भाउ गोवर्धन ऐं भाउ दिलीप उदासी, उन्हनि जो कार्यक्रम थींदो। तंहिंखां पोइ साईं जिन जो शाकाहारी केक कटियो वेंदो। साईं जिन जे जनम जे हिसाब सां साईं जो उहो ई केक, जीअं साईं जो 191 जनम आहे त 191 पाउंड जो शाकाहारी केक कटियो वेंदो। तंहिंखां पोइ महा आरती महापलव ऐं तंहिंखां पोइ भंडारे जो आयोजन कयो वियो आहे। त सॼी साध संगत खे निमाणी नींड थी ॾिजे कि अची सत्संग ऐं शेवा जो लाभ वठंदा ऐं पंहिंजो जीवन कृतार्थ कंदा। जय साईं जी।